बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आहियां अकमल नारे जो अॼु असां शाइरीअ जो सनफ़ हिसो टियों ते गुफ़्तगू कंदासीं। साथियों, काफ़ी दोस्तनि मुंहिंजे शाइरीअ जे सनफ़ नारे हिसे पहिरें हिसे ॿिए जे लेक्चर खां पोइ इहा रिक्वेस्ट कई आहे त सर असांजे IBA में जेके JST ऐं PST वारा जेके पेपर आहिनि, उन जा जेके सैम्पल पेपर ॾिना विया आहिनि, उन्हनि में जेके शाइरीअ जा क़िस्म ॾिना विया आहिनि, उन्हनि ते कुझु रोशनी विझो ऐं उहे कुझु असांखे सम्झायो। साथियों, जेको असांजो PST बि जेको पेपर आयो आहे IBA वारो, उन में हीअ असांखे हिकिड़ो बैत ॾेखारियल आहे। अचोड़े भेनर रांदि रचायूं, नंढड़ी गुॾड़ीअ खे परणायूं, अचो गुॾीअ खे ज़ेवर पायूं, बर्त भरियल पोशाक ढकायूं, गुलनि फुलनि जी सेज विछायूं, ॾाज ॾियूं ऐं घोर घुमायूं, गॾिजी गीत ख़ुशीअ जा ॻायूं, नंढड़ी गुॾीअ खे परणायूं। हाणे हिकिड़ो ॾिनो वियो आहे शाइरी जो क़िस्म। उन खां पोइ उन सां रिलेटेड ॿ सुवाल ॾिना विया आहिनि। त हिकिड़ो सुवालु आहे, उन में हिन शाइरीअ में इस्तेमालु थियल लफ़्ज़ घोर जी हम माना लफ़्ज़ चूंडियो, जंहिंजा हिते मिसाल ॾिनल आहिनि, 4 ऑप्शन ॾिना विया आहिनि। ऐं इन खां पोइ ॿियो असांजो आहे, हीअ सिटूं शाइरीअ जी कहिड़ी सनफ़ सां वास्तो रखनि थियूं, जंहिंमें जेके सनफ़ूं ॾेखारियूं वयूं आहिनि। हिकु आहे ऑप्शन बेत, ॿियो ऑप्शन आहे गीत, टियों ऑप्शन आहे सैरो, ऐं चोथों ऑप्शन आहे नज़म। अहिड़े तरह सां PST जे पेपर खां अलावा जेको JST जो पेपर ॾिनल आहे, उन में आहे त वतन जी हुब जी दिलि में नथी ईमान कहिड़ो थियो, अमल नाहे जे इंसान में त पोइ इंसानु कहिड़ो थियो, अञा ताईं ग़रीबनि सां न धारे को जे हमदर्दी, ग़रीबनि लाइ संदन दिलि में भला अरमान कहिड़ो थियो, नथी तइलीम जी ॻणती, न थिए बेरोज़गारी घटि, तरक़ीअ जो असां में पोइ वरी इम्कान कहिड़ो थियो, वधायूं जे न पैदाइश असीं हाणे ज़मीननि जी, ज़राअत लाइ असां वटि पोइ नओं सामान कहिड़ो थियो। हाणे इन JST वारे इन पेपर में जेको शाइरी जो क़िस्म ॾिनल आहे, उन सां जेके रिलेटेड सुवाल ॾिना विया आहिनि, उन्हनि में हीअ आहे। हिकु त हिन शाइरीअ में इस्तेमालु थियल लफ़्ज़ अरमान जो हम माना लफ़्ज़ चूंडियो, ऐं हीअ सिटूं शाइरीअ जे कहिड़े सनफ़ सां वास्तो रखनि थियूं, तरन्नुम, गज़ल, क़सीदो या नज़म। साथियों, हिननि सनफ़ुनि खे सही जवाब खे ॻोल्हण खां पहिरियों अचो त पहिरियों इहे सनफ़ूं सम्झूं त इहे सनफ़ूं कीअं थींदियूं आहिनि या इन्हनि खे कीअं पुञाणिजे। अचो सभ खां पहिरियों गज़ल छा आहे, उनखे सम्झूं। गज़ल लफ़्ज़ जी लुगी माना आहे औरतुनि सां ॻाल्हियूं करणु, यानी इल्मु उरूज़ या इस्तिलाह मूजिबि गज़ल शेर जे उन ई सनफ़ खे चइबो आहे जंहिंमें हुस्न, इश्क, नाज़, न्याज़, हिजर ऐं फ़राक़ वग़ैरह जूं ॻाल्हियूं अहिड़ी तरह बयानु कयूं वयूं हुजनि ॼण साम्हूं कंहिं शख़्स खे ॿुधाई वेंदियूं हुजनि। हिकु ॿी जाइ ते आयो आहे त गज़ल लफ़्ज़ गज़ाल मां वरितलु आहे। गज़ाल जी माना आहे हरण। हरण मौज मस्तीअ में टपा ॾींदी आहे, तीअं गज़ल जे हर शेर में शाइर जे ख़्यालनि जी अलॻि उॾार हूंदी आहे, ऐं उहो बि इन मौज मस्तीअ में मुख़्तलिफ़ ख़्याल ऐं मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं जेके उहो बयानु कंदो रहंदो आहे। गज़ल जूं पहिरियों 2 मिसराऊं हम काफ़िया हूंदियूं आहिनि, जॾहिं त पोइ हर बेत जी ॿिए मिसरे में काफ़ियो हूंदो आहे। जीअं हिकिड़ो हिते मिसाल ॾिनल आहे, दर मां झातियूं हणी को निहारे पियो, मुंहिंजो नालो खणी को निहारे पियो, मुंहिंजी बेजान राहुनि जी जान लाइ गुल वांगे छणी को निहारे पियो, कुझु वरह अॻे को शहर छॾियो, तंहिं शहर धणी को निहारे पियो, नाहे ईंदी कॾहिं ईद मुंहिंजे अंगण, पोइ बि ईदूं खणी को निहारे पियो, पाण मटिजी विया आदतूं न मटियूं, अॼु बि खणंदे खणी को निहारे पियो, ईंदो मोटी हाकिम अॼु बि इंतज़ार में, रखी आस घणी को निहारे पियो। साथियों, हीअ जेका तव्हां शाइरी ॾिसो था पिया, इन में जेके पहिरियों 2 लाइनूं आहिनि उहे हम काफ़िया आहिनि, जॾहिं त उन्हनि जी हर बंद में जेको असांजी ॿी लाइन अचे थी पई, जेका असांजी माना वॾी लाइन बीहे थी पई, उनजो जेको आख़िरी लफ़्ज़ आहे उहो हम काफ़िया बीहे थो पियो। जीअं हिते हणी, खणी, छणी, ठीकु आहे, धणी, वरी खणी, फणी, वरी घणी, ऐं उन खां पोइ जेको निहारे पियो जेको आहे, इहो सभिनी में रदीफ़ लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे। गज़ल खां पोइ कसीदो छा आहे, अचो उनखे सम्झूं। कसीदो अरबी लफ़्ज़ आहे जेको कसद मां निकितलु आहे। कसद जी माना आहे इरादो करणु, कंहिं ॾांहुं ध्यानु ॾियणु या मुतवजो थियणु। जीअं त शाइर उहो नज़म ख़ासि मक़सद लाइ कंहिं इंसान लाइ लिखंदो आहे, तंहिं करे उन जे सनफ़ जो नालो कसीदो आहे, ऐं कसीदे में कंहिंजी साराह या गिला कई वेंदी आहे। शाइर अमीर अमीराउनि जी शान में शाइरी लिखी दाद हासिलु कंदा आहिनि, या फितरत जे नज़ारनि, बहार जे रंगनि वग़ैरह ते बि कसीदो लिखियो वेंदो आहे। कसीदे में गज़ल वांगुरु पहिरियों 2 मिसराऊं हम काफ़िया ऐं बाक़ी हर बंद जे पछाड़ी वारे मिसरे यानी सिट में हम काफ़िया हूंदी आहे। कसीदे में मिसराउनि जो तइदादु मुक़ररु कोन्हे, उन करे कसीदा तमामु वॾा बि हूंदा आहिनि, ऐं हिन में शाइर पंहिंजो तख़ल्लुस आख़िर में कॾहिं कॾहिं त विच में बि इस्तेमालु कंदो आहे। जीअं हीअ असांजो हिकिड़ो कसीदो बयानु थियल आहे, तूं आहीं ख़तमुल मुरसलीन, रूही फ़िदा क़ल्बी फ़िदा, तूं अवलीन तूं आख़िरीन, रूही फ़िदा क़ल्बी फ़िदा, ए ताजोर लोलाक जा सयार, हफ़्ते इफ़लाक जा,
ए मालिक रूए ज़मीन रूही फ़िदा कल्बी फ़िदा। आमन मोहम्मद मुस्तफ़ा खैरुल बशर खैरुल वरा, तू आ अमीन रूही फ़िदा कल्बी फ़िदा। महराज तुंहिंजे शान में थियो शान तो क़ुरान में, क़ुरान मंझि दुनिया व दीन रूही फ़िदा कल्बी फ़िदा। ए शम्मा बज़म अंबिया खुर्शीद बिरज ओलिया, महबूब रब्बिल आलमीन रूही फ़िदा कल्बी फ़िदा। साथियों, तव्हां गौर कयो, हिते हिकिड़े मख़सूस क़िस्म जी शख़्सियत ते शाइर मुख़्तलिफ़ हवाला ॾिना आहिनि ऐं कंप्लीट जेका बि असांजी पूरी जेका हिते शाइरी ॾेखारी वई आहे उहा हिक ई अंदाज़ में ऐं हिकिड़े ई तसलसल खे बयानु करे रही आहे। इन करे हिनखे असां क़सीदो सॾूं था पिया। हाणे क़सीदे ऐं गज़ल में तक़रीबन काफ़ी शयूं हिकु जहिड़ियूं आहिनि, उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे थोरो हुन ते हिकु चकर गौर कयूं त शाइरीअ जे बनावट में क़सीदे ऐं गज़ल जी हैत यानी बनावट साॻी हूंदी आहे। गज़ल ऐं क़सीदे में मौज़ूआती हवाले सां इहो फ़र्क़ु आहे त गज़ल जे हर शेर में अलॻि अलॻि ख़्याल ऐं मौज़ू हूंदा आहिनि, जॾहिं त क़सीदो हिक ई ख़्याल जो तसलसल हूंदो आहे। या वरी ॿियो लफ़्ज़ खणी ॿियो हुन जो फ़र्क़ु ईअं चऊं त गज़ल जो हर शेर पंहिंजे वजूद में हिकु मुकमल नज़म हूंदो आहे, जॾहिं त क़सीदे जे कंहिं बि बंद खे अलॻि करे पढ़िबो त अणपूरो लॻंदो। अचो हाणे सहरो छा आहे हुनखे कुझु पढ़ूं। सहरे जी लुगी माना आहे गुलनि जा हार, जेके शादीअ जे मौक़े ते घोट या कुंवार जे मुंहं ते ॿधंदा आहिनि। इस्तिलाही लिहाज़ सां सहरो उन नज़म खे चइबो आहे जंहिंमें कंहिं घोट या कुंवार जे चहिरे ते सहरो सजाइण वक़्तु शाइरी पढ़ी वञे। मिसाल, अॼु था हिन घोट जा घर घर में ॿुधाइनि सहरा, सुहिणा सुहिणल जी वञे काज जा ॻाइनि सहरा, वञी अता जे दुकान ते क़ीमत ॾेई, सीम जे तार में मोतियुनि जा पवाइनि सहरा, जो चमक में अॻे हो चंड खां चंदान थियणो, वाह बहितर अहिड़े रुख ते था रहाइनि सहरा। माना तव्हां ॾिसो हिकिड़े घोट जे माना चहिरे ते सजावट जी हिकिड़ी तस्वीर ॾिनी वई आहे ऐं उन ते मौज़ू ॾिनी वई आहे। जॾहिं त अचो गीत छा आहे हुनखे कुझु वधीक पढ़ूं असां। गीत हिंदी शाइरीअ जी हिकु अहम ऐं रस भरी सन्फ़ आहे। गीत जो धातु संस्कृत लफ़्ज़ गए मां वरितलु वियो आहे, जंहिंजी माना आहे ॻाइणु। ख़ुशी ऐं ग़म जे पुरजोर जज़्बात जी मख़सूस कैफ़ियत खे चंद मुनासिब लफ़्ज़नि में तरन्नुम या सुर जे सहारे बयानु करण खे गीत चइबो आहे। जीअं तव्हां हिते ॾिसो, वेठे कीअं विसारे मिठड़ा तोखे साह संभारे, ककर कारो बार उथिया ऐं पोर बि पर फुड़काया, तुंहिंजा पूर करे प पको मुंहिंजे मन ते छाया, आवारा कंहिं सुंदरीअ वांगुरु खिवण खिली अखि मारे मिठड़ा, नखरा करे निहारे वेठे कीअं विसारे मिठड़ा तोखे साह संभारे। साथियों, गीत में जेका शइ तव्हांखे गौर करण जी यानी तवजो करण जी आहे उहा इहा आहे त ॾिसो, जीअं हिते इन ट्रेलर जे आख़िर में कुझु अहिड़े लफ़्ज़नि जी काफ़िया ऐं रदीफ़ वारी शयुनि खे मिलाए करे रखियो वियो आहे त जीअं हुनखे पहिरीं पोर्शन न कनेक्ट करे, यानी अहिड़े क़िस्म जे अंदाज़ जी जेका शाइरी अची वञे त असां हुनखे गीत चवंदासीं। उनखां पोइ अचो नज़म छाखे चइबो आहे, उनजी कुझु वज़ाहत पढ़ूं। नज़म जी लुगत में माना आहे पोइण, यानी नज़म शाइरीअ में मसनवी यानी 2 सिटुनि वारो बि थींदो आहे, मसलत यानी 3 सिटुनि वारो बि थींदो आहे, मरब यानी 4 सिटुनि वारो, मखमस 5 सिटुनि वारो, मसदत यानी 6 सिटुनि वारो, मसब माना 7 सिटुनि वारो, ऐं मसमन माना 8 सिटुनि वारो, मत्स माना 9 सिटुनि वारो, मर्शर माना 10 सिटुनि वग़ैरह जी हैत या अंदाज़ में लिखिया विया आहिनि। मिसाल जे तौरु असां जेकॾहिं काई बि नज़म ॾिसूं था पिया त उनजे पहिरियों जेको असांजो हम काफ़िया 2 लाइनुनि वारो पोर्शन आहे, उनखां अलावा पोइ हिते अक्सर करे तव्हां ॾिसंदो उनजो हर बंदि जेको आहे जेकॾहिं 2 सिटुनि ते मुश्तमिल आहे त उहा असांजी मसनवी नज़म थींदी। जेकॾहिं असांजी उहा नज़म 3 सिटुनि ते हर बंदि मुश्तमिल आहे त उहा मसलस नज़म थींदी, 4 सिटुनि वारो आहे त मरब थींदी, 5 वारो आहे मखमस थींदी। अहिड़े तरह सां ही मुख़्तलिफ़ सिटुनि जे तइदाद जे बुनियाद ते नज़म जा क़िस्म बयानु कया विया आहिनि। अॻिते हली शाइरनि उन्हनि सां नयूं गाड़ियूं टिप्पणी ईजाद कयूं आहिनि, पर अॼुकल्ह त आज़ादु नज़म जो पिणु इस्तेमालु थिए थो। हाणे हीउ हिकिड़ो नंढो हिते नज़म जो मिसाल ॾिनो वियो आहे। ज़रा गाफ़िलो कुझु सम्झ ध्यानु धारियो, छॾे हीअ ॿियाई मिली सभु गुज़ारियो, कॾहिं बुग्ध सीने खे पंहिंजे सुधारियो, जुदाई ऐं झगड़े खे बिल्कुलु विसारियो, विझी इतफ़ाक़ ऐं मोहबत जो पायो, मिली सिंध सारीअ खे गुलशन बनायो। हीउ हिकिड़ो असांजो 6 सिटुनि वारो बंदि आहे। माना कंहिं बि हिकिड़ी नज़म जो जेकॾहिं 6 सिटुनि वारो हिकु बंदि आहे त असां हिन नज़म जे क़िस्म खे असां मसदस सॾी सघूं था। अहिड़े तरह सां जेकॾहिं हिते 4 सिटूं हुजनि हा त उहो मरब नज़म जो बंदि सॾिजे हा, यानी जेके जेके हुनजा बंद हुजनि हा उहे 4 सिटुनि ते हुजनि हा। ऐं जेकॾहिं असांजो मसमन नज़म हुजे हा त उनजो हर बंदि 8 सिटुनि ते मुश्तमिल हुजे हा। हाणे साथियों, बेत छा आहे अचो उनजी कुझु वज़ाहत कयूं। बेत अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुगी माना आहे घर। यानी डॉक्टर नबी बख्श बलोच जो चवणु आहे त बेत शेर जो घरु आहे। जीअं घर जी अॾावत सामान जे सहेड़ ते मुबनी आहे, तीअं बेत जी अॾावत लफ़्ज़नि जे सहेड़ ऐं सटाह ते बीठल आहे। या वरी जीअं घर पंहिंजे भातियुनि ते मुश्तमिल आहे, तीअं बेत वरी पंहिंजे लफ़्ज़नि जे निज़ाम ते मुश्तमिल हूंदो आहे। हाणे हिते बेत जा 2 क़िस्म बयानु कया विया आहिनि। हिकिड़ो आहे त सारंग सार लहेज अलाह लॻ उन्हनि जे,
पाणी पोज पटनि ते अर्ज़ां अन्न करेज वतन वसाएज त संगारनि सुख ते। ऐं ॿियो वरी असांजो हिते बेत जो क़िस्म बयानु कयो वियो आहे ॿिनि सुटनि वारो। पाण ई जल जलाल हू पाण ई जान जमाल पाण ई सूरत पिरीअ जी पाण ई हुस्न कमाल। हाणे साथियो ही ॿिनि क़िस्मनि जा बेत आहिनि। अचो त बेत जी कुझु थोरी इज़ाफ़ी वज़ाहत पढ़ूं, उनखां पोइ असांखे पंहिंजे इन सैंपल पेपरनि वारा जेके IB जा जेके मिसाल ॾिनल आहिनि उन्हनि खे सम्झणु आसान थी वेंदो। हाणे बेत जो हिकिड़ो जेकॾहिं ॾोहीड़े या बेत में घटि में घटि 2 सिटूं थींदियूं आहिनि ऐं वधि में वधि केतिरियूं बि थी सघनि थियूं, जंहिंजो कोई तइदादु न हूंदो आहे। जेकॾहिं बेत जो कोई बि बंदि जेकॾहिं बेत 2 सिटुनि जो आहे त उनजे 2 सिटुनि जे आख़िर में काफ़ियो अचे त उनखे दोहो चइबो आहे। यानी हीउ उहो बेत थींदो जंहिंजूं 2 सिटूं हिकु काफ़ीअ वारे लफ़्ज़ सां मिलंदड़ हूंदियूं त उन बेत खे असां चवंदासीं दोहो। पर जेकॾहिं पहिरें सिट जे आख़िर में ऐं ॿिए सिट जे विच में काफ़ियो अचे त उनखे वरी सोरठो बेत चइबो आहे। जीअं हिते आहे अखि प्रीअ जे अखि में जॾहिं रखंदे तूं तॾहिं सम्झंदे मूं छो पंहिंजो पाण विञायो। हाणे तव्हां गौर कयो हिन पंहिंजो हेठे सोरठे वारे बेत जे क़िस्म में काफ़ियो जेको आहे पहिरीं लाइन में आख़िर में ऐं जॾहिं त ॿी लाइन जे बिल्कुलु विच में ॾिनल आहे, इहो सोरठो क़िस्म जो बेत आहे। जॾहिं त असांजो दोहो क़िस्म जो जेको बेत आहे उहो आहे पाण ई जल जलाल हू पाण ई जान जमाल पाण ई सूरत पिरीअ जी पाण ई हुस्न कमाल। हाणे हिन में तव्हां गौर कंदो ॿिन्ही में काफ़ियो जेको लफ़्ज़ आहे उहो आख़िर में बयानु थियल आहे। त हीउ बेत जो असांजो दोहे क़िस्म वारो बेत जो ईंदो। बेत जे दोहे ऐं सोरठे वारे क़िस्म खां पोइ हिकिड़ो टियों क़िस्म बि थींदो आहे, जंहिंजे लाइ असां ईअं चई सघूं था त के अहिड़ा बि डिघा बेत आहिनि जेके मुकमल दोहे जी शिकिल जा ठहियल हूंदा आहिनि। यानी हर हिकु सिट जे पोयां काफ़ियो ईंदो आहे। यानी हिन में सिटुनि जो तइदादु तमामु घणो हूंदो आहे, पर शर्त इहो आहे त उनजे हर सिट जे आख़िर में काफ़ियो ॾेखारियल हूंदो ऐं अहिड़नि डिघनि बेतनि खे असां कबट चवंदा आहियूं। साथियो हाणे अचो त असां जेके सैंपल पेपर ॾिनल आहिनि PhD DST वारा उन्हनि ते कुझु वज़ाहत कयूं। साथियो हीउ जेको असां भेद पढ़ियोसीं, अचोड़े बैनर रांदि रचायूं नंढड़ी गुॾीअ खे परिणायूं, अचो गुॾीअ खे ज़ेवर पायूं भर्त भरियल पोशाक ढकायूं, गुलनि फुलनि जी सेज विछायूं, ॾाज ॾियूं ऐं गोर घुमायूं, गॾिजी गीत ख़ुशीअ जा ॻायूं, नंढड़ी गुॾीअ खे परिणायूं। हाणे ॾिसो हिन जी जेकॾहिं असां सनफ़ुनि में जेकॾहिं असां हुनजो सुवालु ॾिसूं त हीअ सिट शाइरी जे कहिड़े सनफ़ सां वास्तो रखनि त हुन जा 4 ऑप्शन आहिनि। हिकु बेत जेको असां हिनजो सही जवाबु टिक कयो आहे, यानी हिनजो सही जवाबु ऑप्शन जेको आहे उहो बेत आहे। ऐं ॿियो गीत आहे, टियों सहिरो आहे, चोथों नज़म आहे। हाणे गीत नज़म ऐं सहिरो छो न आहिनि इन जो थोरो वज़ाहत कयूं। ॾिसो जॾहिं असां गीत पढ़ियोसीं त गीत जी शाइरीअ में तव्हां ॾिसो त हिकिड़ी लाइन आख़िर में बार बार अहिड़ी वरजाई पई वञे जेका असांखे पहिरें मतिलब वारे पोर्शन सां कनेक्ट करे पई। यानी जीअं असां मिसाल वठूं हिते त ॾिसो हीअ जेको गीत आहे हिन में हीअ जेका आहे वेठे कीअं विसारे मिठड़ा तोखे साह संभारे, ठीकु आहे। तव्हां ॾिसो हिन टेड़ो वारे लाइन में जेके सिटुनि ऐं लफ़्ज़नि जो जेको जोड़ जका आहे उन्हनि में हिननि लाइननि जे जेके जोड़ जका आहे उन्हनि में फ़र्क़ु आहे। ऐं हिन जे आख़िर में हिते इन शइ खे कनेक्ट करण जे लाइ पहिरें पोर्शन सां हिन खे हिते ॾेखारियो वियो आहे त खिवण खिली अखि मारे मिठड़ा नखरा करे निहारे वेठे कीअं विसारे मिठड़ा तोखे साह संभारे। यानी अहिड़े क़िस्म जी जोड़ जेका असांखे इन पंहिंजे ॾिनल पोर्शन में नज़र नथी अचे पई, जंहिंजे करे असां इन खे गीत लफ़्ज़ नथा चऊं पिया। ऐं सहिरो बि न नथा चऊं पिया त सहिरो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े घोट खे जंहिं टाइम ते मोड़ या सहिरो सजाइण वारो पोर्शन हुजे सॼो जो सॼो सिर्फ़ु उन सहिरे जे बारे में डिस्कस कयल हूंदी आहे, जॾहिं त हिन में उन घोट खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सहिरे जी सजाइण जी ॻाल्हि नथी अचे पई। इन करे सहिरो बि हिन में नथो थिए पियो। नज़म बि असां हिनखे इन करे नथा थी सघूं छो त हिन जे हर लाइन जे आख़िर में हिकिड़ो काफ़ियो लफ़्ज़ ॾेखारे पियो आहे, ठीकु आहे, जंहिंजे करे असां हिन नज़म वारे पोर्शन में था अचूं। बाक़ी असांजो जेको बेत आहे, बेत जो जेको असां आख़िरी क़िस्म पढ़ियोसीं कबत, ठीकु आहे, उन में तव्हां ॾिठो त उहो दोहे वारे अंदाज़ में सॼी जेका बि बेत आहे बयानु कयल आहे ऐं हिन जे हर लाइन जे आख़िर में काफ़ियो ॾेखारे वियो आहे। इन करे हिन जो सही जवाबु असांजो बेत थींदो। उन खां पोइ हीउ जेको लफ़्ज़ घोर आहे, ठीकु आहे, उनजी ॻाल्हि थी अचे पई। तव्हां हिते ॾिसो घोर घुमायूं, ताज ॾियूं ऐं घोर घुमायूं। तव्हां नोट कयो हूंदो शादीअ में अक्सर करे असां जॾहिं कंहिं बि घोट जे मथां या कंहिं बि शइ जे मथां पैसा घोरे करे ऐं कंहिंखे ॾींदा आहियूं, सम्झो हुनजो सदको कढंदा आहियूं, माना हुनजी सम्झो क़ुर्बानी ॾींदा आहियूं। इन करे जेको घोर लफ़्ज़ आहे हिन जो हम माना लफ़्ज़ जेको थींदो उहो क़ुर्बान थींदो। बाक़ी जेके ॿिया 3 लफ़्ज़ आहिनि उहे जवाबु न पींदा हुनजा। अहिड़े ई तरह सां जेकॾहिं असां हिन ॿिए सैंपल पेपर जेको असांजी GST में ॾिनल आहे उनखे असां ॾिसूं त वतन जी हुब जी दिलि में नथी ईमान कहिड़ो थियो, अमल न आहे जे इंसान में त पोइ इंसान कहिड़ो थियो, अञा ताईं ग़रीबनि सां न धारे को जे हमदर्दी, ग़रीबनि लाइ संदन दिलि में भला अरमान कहिड़ो थियो, नथी तइलीम जी ॻणती नथी बेरोज़गारी घटि, तरक़ीअ जो असां में पोइ वरी इम्कान कहिड़ो थियो, वधायूं जे न पैदाइश असीं हाणी ज़मीनुनि जी, ज़राअत लाइ असां वटि पोइ नओं सामान कहिड़ो थियो। हाणे साथियो तव्हां हिन में गौर कयो जेके इन जूं हिते सनफ़ुनि जो जेके क़िस्म ॾेखारियल आहिनि, हिकु आहे तरानो, ॿियो आहे गज़ल, टियों आहे क़सीदो।
हाणे तराणूं तव्हांखे ख़बर आहे असां उन शाइरी खे चवंदा आहियूं जेका क़ौमी शाइरी सॾी वञे, जेका कंहिं बि क़ौम जे लाइ या मुल्क जे लाइ उनजी सुञाणप जे तहत माना क़ौमी अंदाज़ में बयानु कई वञे, हीअ उन क़िस्म जी शाइरी आहे कान। उन खां पोइ आहे गज़ल में तव्हांखे ख़बर आहे त गज़ल अहिड़े अंदाज़ में हुजे जेका इश्किया अंदाज़ हुजे या कंहिंजी नाज़ नखरनि खे बयानु कयो हुजे, माना अहिड़ो अंदाज़ हुजे जो कंहिं में कंहिं औरत जे माना ख़ूबसूरती ते या उन सां हमद गुफ़्तगू वारे आवाज़ जे अंदाज़ में बयानु कयल हुजे, अहिड़े क़िस्म जी बि शाइरी जो हिन में अंदाज़ बनाए ॾेखारियो। ऐं क़सीदो वरी असां उनखे चवंदा आहियूं जंहिंमें कंहिं बि हिकिड़ी मख़सूस शख़्सियत जे बारे में तहरीफ़ी हिसाब सां या गिला जे हिसाब सां बयानु कयल हुजे, हिते बि ॾिसो कंहिं शख़्सियत जे बारे में बि न आहे। इन करे हिन में आख़िर जेको ऑप्शन बचियो त असांजो उहो नज़म, हिन जो सही जवाबु नज़म ई बणिजंदो। ठीकु आहे। ऐं नज़म तव्हांखे ख़बर आहे असां पढ़ी आयासीं जेका मुख़्तलिफ़ सिटरुनि जी बुनियाद जे बुनियाद ते के नज़मूं पंहिंजे माना पहिरें मतिलबु यानी ॿिनि हमकाफ़िया वारी लाइन खां पोइ ते जेके बि बंद अचनि था पिया, उहे जेकॾहिं ॿिनि सिटुनि वारा हूंदा त उनखे असां मसनवी बैत नज़म चवंदासीं, ऐं टिनि वारा हूंदा त मसलत चवंदासीं। अहिड़ा माना जेके बि मुख़्तलिफ़ अंदाज़ शाइरी जा बयानु थियल हूंदा आहिनि उहे नज़म जे क़िस्म में अचनि था। त हिते तव्हां ॾिसो था पिया हीअ असांजो मसनवी नज़म जे अंदाज़ में बयानु थियल आहे। मिसाल पहिरियों जेको असांजो जो आहे उहा आहे वतन जी उबजी दिलि में न थी, ईमान कहिड़ो थियो, अमल न आहे इंसान में त पोइ इंसानु कहिड़ो थियो, ॿई हमकाफ़िया वारियूं आहिनि। बाक़ी पोइ हिते हर बंदि जेको आहे ॿिनि लाइननि ते मुश्तमिल आहे। ठीकु आहे। उनजी जेका पहिरीं लाइन आहे उहा बग़ैर काफ़े वारी आहे, जॾहिं त उनजी पोईं लाइन जेका आहे उहा मथे बंदि सां माना मिलाइण जे लाइ उन में काफ़ियो ॾेखारे वियो आहे। ठीकु आहे। इन करे अहिड़े हर क़िस्म जी बंद में उन ई अंदाज़ जी मसनवी अंदाज़ वारी शाइरी ॾिनल आहे त असां हिनखे नज़म जो हिकिड़ो क़िस्म था चवंदा आहियूं, यानी हिन जो सही जवाबु नज़म ॾींदो। उन खां पोइ असांजो लफ़्ज़ आहे त हिन शाइरीअ में इस्तेमालु थियल लफ़्ज़ अरमान जो हम माना लफ़्ज़ चूंडियो। हिन में 4 ऑप्शन ॾिनल आहिनि, चाह, ख़्वाहिश, मोहबत ऐं ग़म। ठीकु। हाणे चाह, मोहबत ऐं ख़्वाहिश न, हिन जो सही जवाबु ग़म आहे। कीअं ध्यानु ॾिसो, अक्सर करे असां पंहिंजे जुमिले में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, कंहिं दोस्त खे चवंदा यार मूंखे तुंहिंजो ॾाढो अरमान थियो, तूं मुंहिंजी शादीअ ते न आयो में, यानी अरमान लफ़्ज़ ग़म थींदो आहे, ॾुख थींदो आहे, यानी हिकिड़ी क़िस्म जी ॾुख वारी कैफ़ियत खे बयानु करण जो अंदाज़ थींदो आहे। इन करे हिते जेको अरमान जो जेको हम लफ़्ज़ बीहंदो उहो ग़म आहे, यानी सही जवाबु ग़म बीहंदो। साथियो ही हुया असांजा जेके शाइरीअ जे सनफ़ुन वारा जेके त सिंपल पेपर में ऑप्शन ॾिनल हुया, उन्हनि जी कुझु वज़ाहत गुफ़्तगू जेका मुंहिंजे साम्हूं पेश कई, उमेदु आहे त तव्हांखे ॾाढी पसंदि आई हूंदी ऐं सम्झ में आई हूंदी। जेकॾहिं तव्हां शाइरीअ जे मुख़्तलिफ़ ॿियनि क़िस्मनि जे बारे में वज़ाहती शइ खे सम्झणु चाहियो था त मुंहिंजा जेके शाइरीअ ते 2 लेक्चर ते रखियल आहिनि, शाइरीअ जो सनफ़ूं हिसो पहिरियों ऐं शाइरी जो सनफ़ूं हिसो ॿियो, उन्हनि खे गौर सां ॾिसो। ऐं इनशाअल्लाह जेको असांजो अदबी सनफ़ुनि ते जेको असां नसरी सनफ़ुनि ते जेको असांजो सैम्पल पेपर में मवाद ॾिनल आहे, नेक्स्ट टाइम उन ते हिकु लेक्चर ठाहींदासीं ऐं तव्हांजे साम्हूं उनजी बि वज़ाहत ॾींदासीं त जीअं आसानी सां तव्हां उन नसरी सनफ़ुनि जी बि सही जवाब खे सुञाणे सघो। हाणे मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.